अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी इन वीडियो में मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं अख्तियार अली दाए जो ड्यूट में हिकु तमामु बहितरीनु सॉन्ग अची रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ सॉन्ग कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं अख्तियार अली दाए साहब जो ड्यूट में सॉन्ग आज़ाद प्रोडक्शन में अची रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़ाद प्रोडक्शन जो मालिक केरु आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़ाद प्रोडक्शन जो मालिक आहे सदोरो चांडियो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।